सिंध अंदर रोलू कुतन जे दहण वारन वाक्यन बाबत सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस आफ्ताब अहमद गोरड़ ऐं जस्टिस महमूद ए खान ते ॿधल बरुकनी बेंच ॿुधणी कई। ॿुधणीअ दौरान लाड़काने सिविल अस्पताल जे एमएस अदालत में रिपोर्ट जमा कराईंदे इंकशाफ कयो आहे त ज़िले अंदर रोलू कुतन 5000 माण्हुनि खे ॾाढे विधो आहे, जंहिं ते अदालत पुलिस ऑफिसरनि खां पुछाणो कयो त 5000 कुतन जे ॾहण वारनि वाक्यनि जा घणा केस टाउन कमेटीअ जे ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि खिलाफ़ दाख़िल कया विया आहिनि। पुलिस ऑफिसरनि ॿुधायो त 21 एफआईआर दाख़िल कयूं वयूं आहिनि, जंहिं ते जस्टिस आफ्ताब अहमद गोरड़ पुलिस ऑफिसरनि ते कावड़ जो इज़हार कंदे रिमार्क्स ॾिना त रोलू कुत्ता ग़रीबनि जे बचड़नि खे ॾाढे रहिया आहिनि ऐं अव्हां खे का ख़बर नथी पवे जेकॾहिं कंहिं एमपीए या वज़ीर जे ॿारनि खे कुत्तो ॾाढे विझे तव्हां खे ख़बर पइजी वेंदी। जस्टिस आफ्ताब अहमद गोरड़ रिमार्क्स में वधीक चयो त हिननि माण्हुनि जो ज़मीर मरी वियो आहे, खेनि अवाम जो ख़्यालु नाहे, ज़िम्मेवार म्यूनिसिपल टाउन जे ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि खे गिरफ़्तार छो नाहे कयो वियो। जस्टिस आफ्ताब अहमद गोरड़ जो रिमार्क्स में चवणु हो त एसएसपी शिकारपुर ऐं एसएसपी लाड़काणो पंहिंजी ज़िम्मेवारी अदा न पिया कनि ऐं अदालती हुक्म खे बि नथा मञनि, जंहिं ते अदालत वफ़ाक़ी घरू खाते खे हुकुम ॾिनो आहे त जेकॾहिं आईंदा एसएसपी शिकारपुर कामरान नवाज़ पंजूठा ऐं एसएसपी लाड़काणो मसूद बंगश अदालती हुकुम न मञनि, उन सूरत में खेनि सूबे बदर कयो वञे ऐं अदालत रोलू कुतन वारे केस जी ॿुधणी 28 जनवरीअ ताईं मुलतवी करे छॾी आहे। मोड़ो महर, सिंध टीवी न्यूज़, सखर।